लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है सखर में असां सां गॾु सरसो जे हेडक्वार्टर में मौजूद है अदी शमशाद लुंड। शमशाद लुंड सां ॻाल्हाइण खां अवल मां तव्हांखे ॿुधायां त सरसो या सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चइनी सूबनि में मुख़्तलिफ़ सूबाई नालनि सां हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन मौजूद है जंहिं औरतुनि में ख़ासि करे पर ॿारहाड़ियुनि में आम करे जेके कम कया आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते साम्हूं अचनि पिया, नज़र अचणु शुरू थिया आहिनि ऐं माण्हुनि जे बहस जो हिसो बणिजनि था। अॻे अंग्रेज़ी अख़बारूं उर्दू अख़बारूं इन बारे में लातालुक़ हुयूं, ॼण त उन्हनि जो कमु ई न आहे, ॼण त ही ॿारहाड़ी जूं औरतूं पाकिस्तानी औरतूं ई कोन्हनि, ॼण त की ही ख़िला में मौजूदु का अहिड़ी मख़लूक आहे जंहिं ते ॻाल्हाए ई नथो सघिजे। पर हीअ असांजी सिंध जूं औरतूं, सिंध जूं न्याणियूं ऐं असांजूं भेणूं ऐं असांजूं धीअरियूं इन्हनि जंहिं नमूने मार्का सर कया आहिनि ऐं पंहिंजे दिलि सां सरसो जी मदद सां ऐं पाण सभिनी गॾिजी जेके कम कया आहिनि, माण्हू पंहिंजे ॾंदनि में आङुरियूं विझण खां सवाइ रही नथो सघे। बिल्कुलु महसूम, बिल्कुलु बज़ाहिर लॻंदियूं त ही जो ॿारहाड़ी जूं औरतूं आहिनि इहे पढ़ियल बि न हूंदियूं, बज़ाहिर लॻंदियूं त ही जेके ॿारहाड़ी जूं औरतूं आहिनि इन्हनि खे दिलि बि न हूंदी, दिलि जो न हूंदी त दिलेर बि न हूंदियूं, दिमाग़ जो न हूंदो त दिमाग़ी ॻाल्हियूं बि न कंदियूं। पर लोक ॾाप जे लाइ जेकॾहिं सिंध जे माण्हुनि खे कुझु बि ॾिसणो आहे त उहे सिंध जे ॿारहाड़ियुनि खे ॾिसनि ऐं सिंध जे ॿारहाड़ियुनि खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइजेशन सां गॾु हिकु अहम ऑर्गेनाइजेशन आहे सरसो या सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन। ऐं सिंध हुकूमत खे पालींदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रहनुमा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि ऐं हू पंहिंजे दिली तौरु इन ॻाल्हि जो इज़हार कंदा रहनि था त जेकॾहिं असां कंहिं शइ ते सिंध में फ़ख़्रु कयूं त उन में सिंध हुकूमत जो जेको वॾे में वॾो कमु आहे उहो आहे सरसो ऐं उन जे औरतुनि जो कमु। 15 लख औरतुनि ताईं पहुचंदड़ हीअ ऑर्गेनाइजेशन उन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां गॾिजी, मुख़्तलिफ़ साञा बंदनि सां गॾिजी औरतुनि सां जंहिं नमूने उन्हनि खे हुनरमंद बनाइण जूं कोशिशूं कयूं आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ कई किताब खपनि ऐं ख़ुदि सरसो खे बि खपे त हू जीअं अॻे बादशाह दरबार में दरबारी तारीख़दान विहारींदा हुआ, ईअं सरसो वारा पंहिंजे कामयाबियुनि जी तारीख़ जे लाइ हिते माण्हू विहारे ऐं शमशाद जहिड़ियूं जेके औरतूं आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं लिखनि। अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिकिड़े ॻोठ में जिते स्कूल बि न हुजे, जिते इस्पताल बि न हुजे, जिते रोड ऐं रस्ता बि न हुजनि, जिते साम्हूं ईंदड़ को उमेद जो किरणो बि न हुजे, उते शमशाद छा कयो। अचो त उन सां ॻाल्हायूं। आदि शमशाद, अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। ऐं सभ खां अवल तव्हां खां पुछंदुसि ऐं तव्हां खां चाहींदुमि त तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, केरु आहियो, कहिड़े ॻोठ जा, कहिड़ी यूसी जा, कहिड़े तालुके, कहिड़े ज़िले। जी, मुंहिंजो नालो शमशाद लुंड आहे। मां तालुको ज़िलो घोटकी, तालुको मीरपुर मां थियलो, यूसी यारे लुंड, ॻोठ फतेहली का आई आहियां ऐं मुंहिंजी तालीम मैट्रिक आहे ऐं मां हुते LSO जी सदर बि आहियां। जी। ऐं तव्हां मैट्रिक यारे लुंड में स्कूल आहे छा? जी न, यारे लुंड में स्कूल न आहे। मुंहिंजी बेसिक मां जो वालिद साहबु हुयो न हितो माना कराची वियो, उते मां मैट्रिक कई। मुंहिंजी शादी थी हिते आई आहे। अव्हांजी शादी हिते थियल आहे ऐं अव्हांजो वालिद अव्हांखे वठी वियो कराची, पोइ अव्हां उते पढ़िया? जी जी, उते पढ़िया। अच्छा, अव्हां घणा भाउ भेणूं आहियो? असां 5 भेणियूं, 1 भाउ। अच्छा, उहे सभु पढ़ियल आहिनि? जी जी, माशाल्लाह सभु पढ़ियल आहिनि। अच्छा जी जी। भले तव्हां कराची पढ़ियो, हिते हुजो हा त पढ़ो हा? थी सघे तो उन वक़्तु न पढ़ा, पर अॼुकल्ह जेको शौक़ु न, अॼुकल्ह खे उन वक़्त जी ॻाल्हि कर न जॾहिं शमशाद नंढी। जी जी, न थी सघे तो न पढ़े सघां। ठीकु आहे। जी जी। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जी। त पोइ इहो कयूं त पोइ ॿार हिते ॼणियूं जी ऐं सभिनी खे मोकिलियो कराची,
ईअं नथो थी सघे हिते जदोजहद कंदासीं महिनत कंदासीं कोशिशि कंदासीं असांजा ॿार हिते बि पढ़ी वेंदा माना स्कूल हिते हुजनि ऐं हिन में माउ जो ऐं पीउ जो किरदारु अहम माना किरदारु अदा करे थी उनजी माउ छो त हू पीउ जॻह हिकु ढाल थिए थी पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ फोर्स कंदी आहे की न मुंहिंजे ॿार खे पढ़ायो ऐं अगरि असां चुप करे वेही रहंदासीं न त उहो चवंदा बसि ठीकु आहे का ॻाल्हि ई न आहे पर असां उन्हनि खे चवंदासीं न असां अॼु जे दौर में असांजे ॿारनि जे लाइ तालीम निहायत ज़रूरी आहे ख़ासि तौर ते न्याणियुनि जे लाइ छो त पुट आहिनि न उहे कुझु बि करे सघनि था मज़दूरी करे सघनि था पर असांजी न्याणियूं जॾहिं पढ़ाई घर वेंदियूं त कम से कम हुननि खे एतिरी ॼाण सुञाण हुजे की हू पंहिंजे लाइ कुझु करे सघनि ऐं पंहिंजे पेरनि ते बीह सघनि अगरि हुन वटि तालीम हूंदी त हू कुझु बि करे सघनि थियूं हुनर हुजे तालीम हुजे त कुझु बि करे सघनि थियूं त उन में हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त अवां मैट्रिक कई मैट्रिक खां पोइ छा थियो मैट्रिक खां पोइ ईअं त इन ते मां आयमि त ज़ाहिर ॻाल्हि आहे का बि कामयाबी हिकु दफ़े इंसान खे हासिलु नथी थिए मुंहिंजी शादी ते थी वरी जॾहिं मुंहिंजा ॿार थिया त अॻिते माना पढ़ण जी या नौकिरी जी इजाज़त मूंखे न मिली मुंहिंजे घर वारे न ॾिनी पोइ मुंहिंजी मां उहो केरु आहे उहो बि असांजो ज़ात भाई आहे अच्छा छा नालो आहे जबार अब्दुल जबार उहो पढ़ियल आहे जी जी बिल्कुलु पढ़ियल आहे छा पढ़ियल आहे हुन मेडिकल में ई कयो आहे इंटर कयो इंटरमीडिएट कयो त हू इंटर आहे मां मैट्रिक आहे जी जी पर पोइ हू तव्हांजे वधीक पढ़ाइण जे लाइ को इंतज़ाम न करे सघियो इंतज़ाम जी न करे सघियो ऐं पोइ ॿार मूंखे घणा जी मूंखे 4 ॿार उन्हनि जी पढ़ाई जो छा थियो उन्हनि जी पढ़ाई जो इहो थियो की मुंहिंजी जेका पहिरें मूंखे 3 न्याणियूं हिकु पुटु आहे मुंहिंजी जेका वॾी न्याणी जॾहिं 3 साल जी थी त मां उनखे ख़्वाहिश ज़ाहिर कई की मां इनखे पढ़ाइणु चाहियां थी पर स्कूल न हुयो अच्छा चौधारी वारी हुई स्कूल न हुया छोकिरा बि वरी मुश्किलनि सां साइकिलनि ते माना यारे वेंदा हुया त हुन माना हिकु दफ़ा मां उनखे ज़बरदस्ती तयारु करे स्कूल मोकिलियो अदी यारो लुंड घणो परे आहे तक़रीबन एतिरा 10-15 मिंट लॻी वञनि था साइकिल ते जी जी अच्छा ऐं रोड पोइ तव्हांजी पहिरीं न्याणी छा थियो 3 सालनि जी थी 3 सालनि जी थी पोइ मां जीअं कोई हिकु सिंपल ॾेखारिणो हूंदो कोई नमूनो ॾेखारिणो त मां पंहिंजी नंढड़ी खे कुझु अरसे जे लाइ कराची मोकिले छॾियो पंहिंजी वालदा वटि कराची जी जी ताकी हू हुते कुझु पढ़ी अचे त ताकी ॿिया कोई ॾिसंदा हुनखे त मां उनखे कोई ख़्वाहिश थींदी शौक़ु थींदो जॾहिं उहो हिते ईंदी त मदरसो बि पढ़ंदी त आयतूं ॿुधाईंदी हुई सबक़ ॿुधाईंदी त ॿिया ॾिसंदा हुआ हुननि खे ख़्वाहिश थींदी हुई की असां बि पंहिंजे ॿार नालो छा आहे मुंहिंजी न्याणी जो अक्सा जबार अक्सा जी जी अक्सा वई हुते जी जी पंहिंजी नानीअ वटि जी जी पोइ नानीअ हुनखे तातियो पालियो ऐं पढ़ायो जी जी पोइ केतिरो पढ़ी उते मैट्रिक करी आई आहे इंटर हिते कई अथसि मीरपुर माथेले में मीरपुर माथेले मां ऐं पोइ हिते उनखे ॾिसी ॿारनि में शौक़ु थियो बिल्कुलु शौक़ु थियो अॼु मुंहिंजे ॻोठ में कल हिकु बि छोकिरी मां आयमि मुंहिंजी शादी खे 25 साल थी विया आहिनि हिकु बि छोकिरी स्कूल न वेंदी हुई ऐं उन्हनि जो तसवुर बि न हूंदो स्कूल मोकिलींदासीं हाणे माशाल्लाह ईअं सम्झ 50% मुंहिंजी छोकिरियूं 11 में कोई बि वञनि थियूं अच्छा 11 में सभु वञनि था जी जी सभु वञनि थियूं अच्छा 11 में स्कूल आहे जी जी बिल्कुलु आहे अच्छा जी स्कूल सुठो आहे जी भलो आहे प्राइवेट आहे अच्छा प्राइवेट आहे गवर्नमेंट गवर्नमेंट अच्छा जी जी पोइ न्याणियूं बि उते पढ़नि थियूं जी बिल्कुलु अच्छा जी हाणे जे हिकिड़े मिंट लाइ पाण बीह रहूं हिकु हंधि त जे असांजी अक्सा न वञे हा कराची त पोइ छा थिए हा पोइ ॾिसो जीअं सरसो इदारो असांजे ॻोठ में मुख़्तलिफ़ ट्रेनिंग बि ॾींदो उहो त पोइ न जी जी उहो त पोइ पर पर तालीम ॾिसो न अगरि न हुजे हा त जहालत वधीक थी वई आहे अच्छा चवंदा आहिनि न अगरि हिकु औरत पढ़ी त पूरो घर पढ़ियो हिकु मर्द पढ़ियो त हिकु फ़र्द पढ़ियो पर औरत जे पढ़ण सां माना बदिलाव ईंदो आहे माहौल में तब्दीली ईंदी आहे हाणे अक्सा इंटर कई जी बिल्कुलु हाणे छा थी करे अक्सा माना इंटर में हाणे A1 ग्रेड खयूं अथसि ओ माशाल्लाह 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 ऐं हुन मिडवाइफ जो कोर्स कंप्लीट कयो आहे हाणे BSN जी तयारी करे थी अच्छा ऐं मां एतमाद करे मुंहिंजे ॻोठ में कॾहिं बि कोई छोकिरी औरतूं त छा औरतूं बि न निकिरंदियूं पर असां पंहिंजी धीउ ते एतमाद करे 1 साल हुन हिरा अस्पताल में ट्रेनिंग बि कई हिरा अस्पताल सखर में कम बि कई जी अच्छा जी पोइ हाणे हिरा हॉस्पिटल में ट्रेनिंग बि थियल आहे जी जी इंटर बि कयल आहे जी ऐं हाणे वधीक हुनजो ख़्यालु आहे हाणे मुंहिंजो
ख़्यालु आहे कि मां BSc कयां, तालीम अॻिते जारी रखां। जारी रख। जी। अच्छा। अगरि मिसाल जे तौर ते अगरि कोई अहिड़ो सेटअप थी वियो, थोरो तालीम मुकमिल थी वञे, पोइ ॻोठ लेवल ते बि क्लिनिक खोले सघूं था ताकी ॻोठ वारनि खे फ़ाइदो थिए। हा। जेको उन्हनि खे बुनियादी मसइला आहिनि उहे असां हल करे सघूं। हाणे बि कंदी आहे, जेके मसइला मसाइल खणी ईंदा आहिनि उन्हनि खे हल करे। ट्रेनिंग अथसि न? जी जी बिल्कुलु ट्रेनिंग अथसि। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए जी जी। त अक्सा खे इहा ख़बर आहे त तव्हां हुनखे पढ़ाइण लाइ कहिड़ी जिदोजहद कई आहे? जी बिल्कुलु उनखे ख़बर आहे। अच्छा। जी बिल्कुलु ख़बर आहे उनखे, छो त मां कॾहिं बि प्राइवेट स्कूल में पंहिंजी धीउ खे न पढ़ायो, न कॾहिं ट्यूशन पढ़ायो। हुनखे ख़बर आहे मुंहिंजी वालदा जो शौक़ु बि आहे कि पढ़ायूं, ऐं हुन केतिरी मुश्किलनि सां मुंहिंजी तालीम जारी रखी आहे। त हुन पाण बि शौक़ु कयो, हुन महिनत कई ऐं जेका इंटरव्यू थिया पंहिंजी महिनत, मां न कंहिंजी सिफारिश कई आहे ऐं ना ई मां हिकु रुपयो भरियो अॼु ताईं, ऐं हुन पंहिंजी महिनत सां मां एतिरे इन मुक़ाम ते आई आहे। भला हीअ जेका तव्हांजी जिदोजहद आहे, स्ट्रगल आहे सॼी हयाती में, त इहा यारे जे सॼे ॻोठाणनि खे ख़बर आहे? बिल्कुलु ख़बर आहे। अच्छा। जी जी बिल्कुलु। ऐं भला हिन तुंहिंजे घोटकी ज़िले जे कुझु माण्हुनि खे ख़बर आहे? घोटकी ज़िले जे त मां नथी चई सघां, पर ईअं सम्झो UC यारे, मीरपुर ताईं, साहिब खान लोंडा, जिते जिते कोई सुञाणींदा आहिनि उहे मिसाल ज़रूरु ईंदा आहिनि। अच्छा। उन्हनि ते असरु कहिड़ो पियो आहे? उन्हनि ते असरु इहो पियो आहे कि ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कोई चाहे थो असांजी नियाणी जो मुस्तक़बिल सुठो थिए ऐं हू तालीम याफ़्ता थिए, तो माना हुननि शौक़ सां हाणे पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइण जो शौक़ु रखनि थियूं। वाह वाह। जी जी हाणे मोकिलिनि थियूं। पोइ हाणे अॻे जेके वालिद या पीउ या मर्द घर जो जी जी मुखालफ़त कंदो, उहा घटि थी आहे? बिल्कुलु घटि थी आहे। मां तव्हांखे ॿुधायो, अगरि मुंहिंजी धीउ जो कोर्स थियल हो, मुंहिंजे चाचे जी बिल्कुलु तबियत ख़राबु थी वई, हुनखे ब्लड लॻाइणो हुयो, ठीकु आहे। हाणे ब्लड जे लाइ उन्हनि खे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कि तजुर्बेकार खे वठी अचे, न मां पाण कंदमि, हिन जी ट्रीटमेंट मां कंदमि, तव्हां बेशक तव्हां टेस्टूं कराए अचो, मां टेस्टूं ॾिसी हिन जी ट्रीटमेंट कंदमि। जॾहिं सॼी राति मुंहिंजी ट्रीटमेंट कई ऐं मुंहिंजो इलाजु कई, हू बिल्कुलु सिहतयाब थियुनि, चयो वाक़ई असांजे घर में डॉक्टर ज़रूरी आहे, ॻोठ में बि ज़रूरी आहे। वाह वाह। हाणे पोइ ही बलाऊं किथे मिलियूं सरसो वारियूं? सरसो असांजे ॻोठ में सन 11 खां आयूं आहिनि, ठीकु आहे। 2011 माना 14 साल अॻु। जी जी। कुझु उन वक़्तु कमु कयो, वरी विच में न उते छा कयूं? हाणे हुननि काफ़ी कमु कयो। न हाणे सम्झ पहिरियों ॾींहुं आहे, छा थियो? पहिरें ॾींहुं तारुफ़ करायो, पहिरें ॾींहुं उन्हनि मां पहिरें ॾींहुं मिलिया उन्हनि सां? जी बिल्कुलु। पहिरियों उन्हनि तंज़ीम साज़ी कई, पहिरें जॾहिं सर्वे करे विया उन्हनि तंज़ीम साज़ी कई, जेके माण्हू हुआ उन्हनि खे सदर मैनेजर जो उन्हनि पंहिंजे अचण जो मक़सदु ॿुधायो। तंज़ीम साज़ी में ख़ासि भेणूं, औरतूं? जी जेके सर्वे करे विया उनमें जिन स्कोर जे हिसाब सां जेके माना बुक में उन्हनि जे ईअं सम्झो उन वटि रजिस्टर मायूं हुयूं, उन्हनि जी तंज़ीम साज़ी कई। जेके न जी उन्हनि तंज़ीम साज़ी करणु केरु आयूं? इहे मैडमूं आयूं। केरु कुझु यादि? मैडम समीना आई। अच्छा। जी जी। उन तव्हांखे मक़सदु ॿुधायो? बिल्कुलु मक़सदु ॿुधायो कि असांजो ॿाहिरि में तव्हां वटि अचण जो मक़सदु इहो आहे कि तव्हांखे असां कुझु ॻाल्हियूं सेखारींदासीं ऐं बहितरी जी तरफ़ आणींदासीं, ऐं सॼो सारो हुकूमत तव्हांखे मदद न कंदी, सिर्फ़ु तव्हांखे असां सुजाॻी ॾींदासीं, तव्हांखे माना अवेयरनेस ॾींदासीं, असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं कुझु जेको हुकूमत प्रोजेक्ट असां ॾींदासीं, कुझु तव्हां कुझु असां, पंहिंजी मदद पाण बि करिणो पवंदो तव्हांखे, कुझु असां ॾींदासीं, कुझु तव्हांखे करिणो पवंदो। ऐं इन करे वरी छो त तव्हांजो कुझु लॻल हूंदो त तव्हां मुंहिंजी हिफ़ाज़त बि कंदो, छो त तव्हांजो क़दर बि कंदो। अगरि असां तव्हांखे मुकमिल शइ ॾेई छॾियो पोइ तव्हांजे ज़ाया बि करे सघो था। जॾहिं 2 रुपया तव्हांजा बि लॻल हूंदा न, त पोइ तव्हां मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। पोइ छा थियो? पोइ जॾहिं मैडम समीना आई, असां तंज़ीम साज़ी कई, पोइ हुननि असांजे ॻोठ में अची कुझु कर्ज़ ॾिनई। हिकिड़ो मिंट। जी। इन जे अचण ते मुखालफ़त थी ॻोठ में? अगरि कोई बहितरी अचे थी न, मुंहिंजे ख़्याल में एतिरी मुखालफ़त न, माना उन्हनि खे यकीन हुजे। जी जी बिल्कुलु यकीन हुजे जी, छो त सरसों जो किरदारु माज़ी में तमामु बहितरु रहियो आहे। इन करे जिन खे ख़बर हुई पोइ उन्हनि चयो त ठीकु आहे हिते। हा, पोइ हाणे तव्हांजी तंज़ीम साज़ी थी, हाणे हिननि व्याज ते ॾिना पैसा? बिना व्याज जे। अच्छा। बिना व्याज जे ॾिना, ऐं उन्हनि 1 साल जी पीरियड रखियो, मुदो रखियो कि साल खां पोइ असां तव्हांखे मोटाए वठंदासीं। हिन सवाल लाइ मूंखे माफ़ु कजो, तव्हां खां पुछां थो। जी जी।
ही समीना अमीना जेके बि आहियूं त इन्हनि के पंहिंजूं मायूं उन्हनि जा नाला लिखिया? न न अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे, छो त उहो कंप्यूटर का लिस्ट खणी वेंदी। अच्छा। कंप्यूटर का बाक़ाइदा लिस्ट खणी वेंदी हुई ऐं उन लिस्ट जे मुताबिक़ जेके पाड़े पाड़े में हुननि जी सीओ ठाही, तंज़ीमूं ठाही कि भई तव्हां पाण गॾ में तव्हां गॾिजाणी करण में साझा थींदो त तव्हांजी तंज़ीम आहे हिकु हिसाब सीओ ठाहे थी, तव्हांजी त कोई सीओ करण लाइ कोई वीओ ठाहीसीं ॻोठ लेवल ते। पोइ तव्हांजी विलेज ऑर्गेनाइज़ेशन ठही वई? जी बिल्कुलु। पोइ छा थियो, तव्हां हुन में लीडर थी वियो? जी जी, मुंहिंजो सदर आहे, सीओ में बि सदर बि पहिरें माना पाड़े साज़ी में हूंदी उहा कम्यूनिटी? जी जी कम्यूनिटी, पोइ ॻोठ लेवल ते जेके मसइला मसाइल हिकु पाड़े वारा वरी जॾहिं ॻोठ वारा गॾु वेंदासीं, हिक ॿिए खे ॿुधाईंदासीं ॾुख सुख या कोई मुश्किल आहे परेशानी आहे, असां हिक ॿिए जी हल कंदा हुआसीं। अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए, तव्हांजी ॻाल्हि मां मूंखे सवालु अची वियो। जी जी। हीअ जो तव्हां पाण में थियो जी जी त पोइ तव्हांजे ॻाल्हाइण जा उनवान टॉपिक्स बदिलिया या उहे साॻी आधी चूड़ी काथो वरिती त इहे इहो मौज़ू न हुयो? न न, हाणे बदिलिया मौज़ू? बिल्कुलु बदिलिया। अच्छा। जी जी बिल्कुलु बदिलिया। मतिलबु छा? मतिलबु पाण में गॾु आहियो 10 ॼणियूं? 10 ॼणियूं। पहिरियों मिसाल तौर पे हाणे असांखे इहो आहे की ॻोठ खे कीअं साफ़ सुथिरो रखिणो आहे, वाह वाह, ॿारनि जी वैक्सीन कीअं कराइणी आहे, वाह वाह, पोलियो उन्हनि खे बाक़ाइदगी सां पियारणो आहे ऐं ॿारनि खे तालीम ॾियणी आहे। ऐं जिन्हनि जा घर न हुया त असां उन्हनि भाॼियुनि खे चयोसीं की घटि स्कोर वारनि खे ॾियनि पिया 23 ताईं, 0 खां वठी 23 ताईं। भाॼी हिननि जो घर न आहे, तव्हां महिरबानी कयो। मां मुंहिंजी शादी खे 25 साल थी विया आहिनि, मां अहिड़े माण्हुनि खे बि सरसो घर ॾिनो जिन कॾहिं बि माना पकी सिल न ॾिठी हुई, सिर्फ़ु पथावा घर हुया। अॼु माशाल्लाह उन्हनि वटि पंहिंजा घर माशाल्लाह माशाल्लाह। ऐं सर्दी गर्मी जॾहिं उहे सुकून सां वेंदा आहिनि त पोइ दुआयूं कंदा आहिनि। पोइ हाणे तव्हांजो ॻाल्हियूं जो बदिलजी वियूं जी त पोइ छा थियो? हाणे तब्दीली तब्दीली आई आहे। माना माज़ी में कुझु हुयो, हाल में हाणे मुस्तक़बिल में कुझु थी। हाणे तव्हां हुनर सिखियो आहे को? असांजे ॻोठ में छोकिरनि खे हुनर ॾिनई। हा जी जी, मोटरसाइकिलनि जो की भई तव्हां, असां चवंदा आहिनि न नौकिरी न आहे, बेरोज़गार आहे, हुकूमत नौकिरी ॾिनी, भई तव्हांखे हुनर ॾिनो आहे, किट ॾिना आहिनि की तव्हां पंहिंजी नंढड़ी शॉप खोले पंहिंजो रोज़गार करे सघो था। पहिरियों थोरो पोइ घणो, आहिस्ते 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 जॾहिं तव्हां कुझु हुनरमंद थींदा वेंदो, कुझु कमु करणु ईंदो त तव्हां घटि में घटि कंहिंखां घुरंदो न, पंहिंजी पाण कंदो। सरसो जो मक़सदु इहो आहे की तव्हांखे रस्तो ॾेखारे। अच्छा 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 अच्छा। हाणे इहो सभु कमु शुरू थियो, व्याज ते घणनि भेणनि खे कर्ज़ु मिलियो अंदाज़ो? अंदाज़ो तक़रीबन 25 कटरी। हाणे तव्हांजे इन सॼी ऑर्गेनाइज़ेशन में टोटल भेणूं घणियूं, ॻोठ घणा? असांजे मुंहिंजे वीओ में तक़रीबन 3 ॻोठ आहिनि। 3। ऐं भेणूं घणियूं, मेंबर घणियूं? 10 सीओ आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ कंहिंजा 16 मेंबर आहिनि, कंहिंजा 18 आहिनि, कंहिंजा 20 आहिनि। अच्छा, माना 500-600 मायूं आहिनि। बिल्कुलु। 500-600 सां कॾहिं गॾु मिली आहे तूं? बिल्कुलु वेंदी आहियां। हा ॻोठ में माना न हिकु हंधि गॾु थियो सभु गॾिजाणी माना ईअं कंदा आहियूं। सीओ ॼण त सरसो जी ईद जो ॾींहुं आहे, 500 गॾु। जी जी, कॾहिं असां कोई थींदो आहे की पाण में गॾिजाणी रखंदा आहियूं, कुझु ईंदियूं आहिनि कुझु न बि ईंदियूं। ज़ाहिर आहे माण्हुनि जा कम कारियूं। जंहिं महिल माना अहिड़े मुक़ाम ते जीअं मां मथे ॻोठ में हुयमि, उते सॼी मायुनि खे गॾु कयोसीं की अदी अचो अॼु पाण में काचारी कयूं था, मीटिंग कयूं था, तव्हां पंहिंजा मसइला मसाइल ॿुधायो ऐं तव्हांखे सरसो में कहिड़ो फ़ाइदो पियो आहे, तव्हां पियो छा था चाहियो, उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधूं था, नोट कयूं था, पंहिंजे बुकनि ते नोट कयूं था ऐं वरी उहे करारदाद असां पंहिंजे मैडमनि खे पेश कयूं था। पोइ तव्हां जेके भेणुनि खां ॻाल्हियूं ॿुधी लिखी मथे था मोकिलियो त सरसो कुझु मथे वधी आहे या उते ई बीठी आहे? बिल्कुलु मथे वधी आहे। ऐं मां चवां सिर्फ़ु कर्ज़ न, घर न, असांजे ॻोठ में रोड रस्ते जो वॾो मसइलो हुयो। अच्छा। जी जी, बरसाति थींदी हुई त माना ईअं सम्झ माण्हू तिलकी करे किरी पवंदा, हॾ ॿार आम रुटीन हुई। पोइ रोड असांखे सरसो वारनि रोड ॾिनी, कची रोड ॾिनी। अच्छा। पंहिंजी मदद पाण हिन सां छा असांजे ॻोठ में हिकु रोज़गार बि थी वियो। 17,500 माना 5 ॾींहं असांखे कमु करिणो हुयो ऐं मिटी जी रोड ठाही हुई। कमु औरतुनि बि कयो? बिल्कुलु कयोसीं असां। मर्दनि बि कयो? बिल्कुलु मर्दनि बि। अच्छा माशाल्लाह। जी जी, मर्दनि बि कयो, औरतुनि बि कयो
अॼु तव्हां ॾिसो उते सुकून सां केॾो बि मींहुं वसी वञे असां सुकून सां अची वञी सघूं था। माल मवेशी असांजे गाह कपड़ मायूं वञनि थियूं या आम वञनि थियूं। पहिरें माना ईअं हूंदो हुयो की असांजो स्कूटर ते जेको मरीज़ हूंदा हुआ बरसाति में असां ॾाढो तकलीफ़ सां खणी ईंदा हुआसीं, हुननि खे कुल्हे ते खणंदा हुआसीं। हाणे बेफ़िक्री सां वञूं था शहर ते, सहूलियत वधी, बिल्कुलु सहूलियत मिली असांखे। अच्छा हाणे सरसो जी कर्ज़ जेके ॾिना जी उन में कर्ज़ जी वापसी जी शरह केतिरी आहे परसेंटेज? जेतिरो मिसाल ॾींदा आहिनि ओतिरो वठंदा आहिनि। न न न मिसाल 100 ॼणनि खे जी जी 3 ॻोठनि में कर्ज़ मिलियो, जी जी 100 मां आउट घणी थियूं? न न न सभु ॾींदा आहियूं। अच्छा जी जी सभु मोटाए ॾींदो। ईअं ज़रूरु आहे की 5 अंगुलियूं बराबरि न आहिनि। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके सफ़ा ग़रीब आहिनि, उहो मिसाल जे तौर ते कुझु पैसा हुननि जो खुटी बि वञनि था, पोइ असां सभु गॾिजी करे उनजी मदद कंदा आहियूं। अच्छा जी ताकी सरसों वारा असां ते एतमाद कनि ऐं वरी ॿीहर बि असांखे कर्ज़ ॾियनि। ॿियो कर्ज़ आहे त उहो वापसि बि थी वियो न? बिल्कुलु वापसि कयोसीं, हिकु जॻह ॿियो न रहिजी वञे। सभु खे पंहिंजी ख़ुशी सां ॾिनई, मदद कई। जी पोइ हाणे जी तव्हां हिकिड़े नए जहान में दाख़िल थिया आहियो, बिल्कुलु जिते झटिकी कान्हे, ठीकु, जी जी जिते तव्हां सभु गॾिजी कमु था कयो बिल्कुलु गॾिजी कंदे ऐं जिते गॾिजी हाल अहिवाल था हिक ॿिए खे ॾियो। जी भला तव्हां शमशाद साहिबा कुझु यादि अथव त पंहिंजी कहाणी ॿियनि भेणुनि खे ॿुधाई हुजे? बिल्कुलु ॿुधाई ऐं ॿियनि भेणुनि खां ॿुधी हुजे ई कहाणी? बिल्कुलु ॿुधंदा आहियूं। पोइ कंहिं जूं तकलीफ़ूं वरी उहो पोइ उन्हनि जा रस्ता कढंदा आहियो त हीउ रस्तो खणूं? बिल्कुलु असांजी त हाणे ईअं सम्झो रूटीन आदत थी वई आहे। अच्छा। काॾे बि वेंदा आहियूं त उन्हनि सां डिस्कस कंदा आहियूं कि अच्छा। तव्हांजे ॻोठ में सरसो कहिड़ो कमु कयो आहे, या तव्हांजे ॻोठ में कोई मसइला आहिनि, या उन्हनि खे कोई जो हल बि ॿुधाईंदा आहियूं के ॻाल्हि ईअं थी सघे थी, ईअं थी सघे थी। जी अच्छा भला सॼी सिंध में जी जी जिते ख़ासि करे ज़मीन ऐं ॿाराड़ियूं आहिनि जी उते वॾेरो वेठो आहे बिल्कुलु वेठा आहियूं। या सरदार वेठो आहे? बिल्कुलु वेठा आहियूं। ठीकु आहे। अवां वटि सूरत हाल छा आहे? असां वटि सूरत हाल असांजा वॾेरा बिल्कुलु मौजूदु आहिनि, पर कंहिंजी ॻाल्हि ईअं चइबो आहे की असांजे कोई बि अहिड़ो ज़ोर ज़बरदस्ती वारी का ॻाल्हि न थींदी आहे। अच्छा जी मसइले खे हल कंदा आहिनि। असां पंहिंजो माना मसइलो अगरि उन वटि खणी वेंदा आहियूं उहो मसइले खे हल कंदा आहियूं। अच्छा जी के फसाद वधीक वधण खे चाहींदा आहिनि कि उते ख़तमु करे छॾियो, ॻाल्हि मामले खे उते ख़तमु करे छॾियो। ठीकु आहे। जी पोइ तव्हांजो केरु आहे वॾेरो? असांजो ख़ालिद ख़ान लूंड ऐं जेको बिरादरी जो फ़ैसिलो कंदो फयाज़ ख़ान लूंड। अच्छा पोइ ख़ालिद ख़ान या फयाज़ ख़ान उहे उन्हनि स्कूल या नंढियूं इस्पतालूं खोलाइण में को कमु कयो आहे? बिल्कुलु जेको हाणे UC 11 में PPH जे तरफ़ां जेको स्कूल इस्पताल जी जी लांडी महर में आहे ऐं 11 में डिस्पेंसरी आहे, त आहे थोरो परे पर मदद ज़रूरु कई आहे। नूराबाद में आहे जी उते उन्हनि इहो असां चई सघूं था जी बिल्कुलु त तव्हांजे वॾेरनि जो इहो कमु आहे? बिल्कुलु आहे। अच्छा पोइ उन्हनि डॉक्टरनि ऐं डॉक्टरियाणियूं उते अचनि था? बिल्कुलु अचनि थियूं, टाइम सां अचनि थियूं। अच्छा वाह वाह। माना टाइम सां अचनि थियूं ऐं मुफ़्त डिलीवरी थींदी आहे उते ऐं दवायूं बि मुफ़्त मिलंदियूं आहिनि। पोइ उते कमकार माना माण्हुनि जूं बीमारियूं घटियूं आहिनि? बिल्कुलु घटियूं आहिनि। तकलीफ़ूं घटियूं आहिनि? बिल्कुलु घटियूं आहिनि। अच्छा वेरी गुड। स्कूलनि जो हवालो ॾियो। स्कूल जेके हाणे जीअं मां चवां थी मुंहिंजे सफ़ा ॿाहिरियाड़ी में आहे ॻोठ, मुंहिंजे घर जे चारो तरफ़ वारी आहे। इहा वारी छो आहे? वारी जा दड़ा आहिनि। न इहे दड़ा छो? ज़माने सां जी जी बिल्कुलु पए तो को वाह वहंदो हूंदो न, ईअं थोरो ई थींदा दड़ा। थी सघे थो कंहिं ज़माने में वांदो हुजे। इहा जांच त कर। जी सर। तोखो को ॿियो इंटरव्यू करणु अचे त उनखे इहो ॿुधाए त इहे दड़ा छो ठहिया? छो ठहे कंहिं वक़्त में थी सघे थो दरिया जो हाली त असां थी सघे थो त बीठा आहियूं। जी जी पोइ इहो हाणे तुंहिंजी ड्यूटी थी वई। जी बिल्कुलु। इहा जांच कर जी ते वारी जा दड़ा यारहें दहिरे जे चौधारी छो आहे? छो आहे? जी ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त नियाणियुनि जा स्कूल वॾेरनि खोलाया? नियाणे जा जीअं असांजे सरकारी स्कूल यारे शहर में बि आहिनि, कुझु औरते कुझु ॻोठनि में बि आहिनि, जेको ऐं जेके मुंहिंजे मथे ॻोठ आहिनि उते बि आहिनि, आसे पासे ॻोठनि में आहिनि। उहे वॾेरनि खोलाया आहिनि? जी जी। अच्छा जी
उते नियाणियूं वञनि थियूं? जेको पंहिंजे ॻोठ वारी उहे बि जीअं मुंहिंजे ॻोठ में थोरो मिसाल परे आहे त जेको असांजा मर्द माना यारे वञनि था पंहिंजी नियाणियुनि खे उते वठी वञनि था स्कूटर पाण? जी जी पाण। अच्छा, माना कोई सवारी न आहे असां वटि, छो त रोड बिल्कुलु खस्ता हालत में। तुंहिंजी यादगिरी मूजिबि जी साइकिल खां मोटरसाइकिल कॾहिं आई? 2000 में मुंहिंजी शादी थी तो कुझु साइकिलूं हूंदियूं पर हाणे न आहिनि, हाणे सभु मोटरसाइकिलूं आहिनि। अच्छा, जी। घणियूं हूंदियूं मोटरसाइकिलूं? मोटरसाइकिलूं पहिरियों थोरियूं हूंदियूं, हाणे मुंहिंजे ख़्याल में हर घर में आहे। घर घणा? तक़रीबन सॼे ॻोठ जे रले 1000 जी आबादी हूंदी। पोइ उते मिस्त्री मोटरसाइकिलनि जा आहिनि? सरसों वारनि जेको तरबियत ॾिनी आहे हाँ। त उते माना हिकिड़ो बैच कढियो अथनि हाँ। छोकिरनि जो, हाँ। उहे माना मिस्त्री थिया आहिनि। वाह वाह, उहे पोइ उतां जा आहिनि? बिल्कुलु उतां। अच्छा, माना उन्हनि जे दर ते उन्हनि खे गुज़र बि मिलियो जी बिल्कुलु, ऐं ॻोठ जी सहूलियत बि थी वई। बिल्कुलु सहूलियत। अच्छा, इहा ॻाल्हि तव्हां खां पुछण को आयो आहे, तव्हां ॿुधाई आहे कंहिंखे? हीअ त अॼु मुंहिंजे पुछण ते था ॿुधायो। अहिड़ो कोई ख़ासि ॻोठ में इंटरव्यू वठणु कोई कोन आहे। कोई न आयो? जी अच्छा जी ठीकु आहे। अवां पंहिंजी आख़िरी ॻाल्हि ॿुधायो जेका पंहिंजे औरतुनि खे, नियाणियुनि खे, भेणुनि खे, भाउरनि खे, ॻोठ वारनि खे, वॾेरनि खे अवां पैगाम कहिड़ो ॾियणु था चाहियो? सिंध हुकूमत जो ई हेॾो कमु थी करे सरसो। मां पैगाम इहो ॾियणु चाहियां थी, जे सरसों असांजे ॻोठनि में कमु करे थी, असांजा वॾेरा या जेके उते जा मोतबर शख़्स आहिनि उहो मूंसां सहकार कनि ऐं उन्हनि सां ताउन कनि। ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे ऐं मुंहिंजे ॻोठ वारनि जी के वधि में वधि नियाणियुनि जो स्कूल खोलनि। असांखे उन्हनि जी अशद ज़रूरत आहे, छो त तालीम हूंदी तो तरक़ी थींदी, तालीम न हूंदी त तरक़ी न थींदी। पोइ असां जिते आहियूं उते ई रहंदासीं, पर असां चाहियूं त असां अॻिते वधूं। असां सरसों वारनि सां बि चऊं था, पंहिंजे हुकूमत सिंध सां बि चऊं था, पंहिंजे वॾेरनि खे बि चऊं था की असांजे ॻोठ में वधि नियाणियुनि जो स्कूल खोलियो वञे ऐं उते जी जेके तालीम याफ़्ता छोकिरियूं आहिनि उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे की उहो स्कूल खे हलाए बजाए के ॿाहिरो वठी अचनि। हीअ हुई मोहतरमा शमशाद लुंड साहिबा। अदी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं सचपच त असां कराची में रहूं था, कराची खां ॿाहिरि निकिरूं त उते जेके समय हज़ारे शमशाद वेठियूं आहिनि उन्हनि जी ख़बर पए। असां निकिरूं बि नथा, जीअं अवां चयो त असां वटि त कोई इंटरव्यू वठणु आयो ई कोन्हे। हीअ बि ॻाल्हि आउं वेठो आहियां त ॻाल्हि निकिती, न हुजां त ॻाल्हि बि न निकिरे हा। ऐं ही शमशाद साहिबा जेकी ॻाल्हियूं कयूं मूंखे त हिकिड़ी ॻाल्हि नई लॻी, उहा हीअ त असांजे समाज जा उनवान बदिलजनि पिया, औरतुनि जी तालीम बदिलिजे पई, औरतुनि जो पाण मंझि ॻाल्हियूं बदिलजनि पियूं ऐं नौकिरी जे बदिरां हुनर ऐं जहालत जे बदिरां तालीम आहिस्ते आहिस्ते पंहिंजी जॻह वठे पई। सिंध सरकार खे सरसो जे इन्हनि कारनामनि जी ज़रूरु ख़बर हूंदी, पर सिंध सरकार खे ज़रूरु इन ॻाल्हि जी परेशानी हुजणु खपे त इहे हेॾा जेके हुनरमंद पैदा पिया थियनि, हेॾियूं औरतूं जेके पढ़ी लिखी ऐं हिन मैदान में बीठियूं आहिनि, उन्हनि जे गुज़र सफ़र जे लाइ हुनरनि जा नवां तरीक़ा कढे त जीअं उहे किथे बि मांदियूं न थियनि, किथे बि उहे परेशान ऐं मायूस न थियनि। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी।